नाज़रीन अस्सलाम वालेकुम। स्पेशल टॉक में मां आया जो मेज़बान शकील सुमरो। नाज़रीन, मुल्क की सियासत में इमरान खान सोशल मीडिया जे ट्विटर स्पेस खां पोइ पॉडकास्ट जेको मीडियम है सोशल मीडिया जो एडवांस मीडियम उनके इस्तेमाल कंदे चयो आहे त हू ISI जे चीफ फैज़ हमीद के हटाइण न पियो चाहे। इमरान खान इहो भी चयो आहे त गुज़िरियल जुलाई खां हुनखे ख़बर पइजी चुकी हुई त हुनजी हुकूमत के ख़िलाफ़ साज़िश थी रही है। उन सां गॾोगॾु इमरान खान इहो भी चयो आहे, जेको इशारो ॾिनो आहे त मई जे आख़िरी हफ़्ते में हू लॉन्ग मार्च जी जेको आहे उहो इस्लामाबाद वठी वेंदो ऐं उन हवाले सां हिकिड़ो दफ़ो ॿीहर हुन इदारनि ॾांहुं इशारो कयो आहे त अवामी समुंड खे जेको आहे उहो इदारा बि रोके न सघंदा। ईंदड़ वक़्त में जेके मुख़्तलिफ़ केसिस आहिनि, ख़ासि तौर ते फराह गोगी जे हवाले सां ऐं उनखां सवाइ अलीम ख़ान जे हवाले सां बि अलीम ख़ान चैलेंज मनाज़रे जो चैलेंज ॾिनो आहे इमरान खान खे। ख़ासि तौर ते जेको ज़मीनुनि जा मामला आहिनि या अहिड़े क़िस्म जा ॿिया करप्शन वारा मामला आहिनि। जहांगीर तरीन जे लाइ बि इमरान खान चयो आहे त जहांगीर तरीन जेको आहे खंड बहरान में मुलविस हो, इन करे उनजे ख़िलाफ़ जॾहिं इंक्वायरी विहारी वई त जहांगीर तरीन बि हुनजो मुखालिफ़ थी वियो। इन क़िस्म जा मुख़्तलिफ़ जेके इशूज़ आहिनि उहे साम्हूं अची रहिया आहिनि। ॾिसजे त ईंदड़ वक़्त में ख़ासि तौर ते नवंबर में जेको अहम मुक़ररी थियणी आहे उन खां अॻु में सियासत जी सूरत हाल किथे वञी बीहे थी। वज़ीर अज़म शहबाज़ शरीफ़ चयो आहे त मैशियत जे हवाले सां मुल्क जी जेका सूरत हाल आहे इंतिहाई ख़राबु आहे। इतिहादी हुकूमत जा जेके मुख़्तलिफ़ पार्टियूं आहिनि उहे कोशिशि करे रहिया आहिनि त जेका मैशियत जी ख़राबु सूरत हाल आहे उन मां मुल्क खे ॿाहिरि कढिजे। इन्हनि अहम इशूज़ ते असां स्टूडियो में ॻाल्हाइण जे लाइ दावत ॾिनी आहे। असांखे जॉइन कयो आहे सीनियर सहाफ़ी ऐं सीनियर तज़िये निगार मंज़ूर शेख साहब। स्काइप ते असांखे जॉइन कयो आहे पीपल्स पार्टी जे अॻवान सेनेटर डॉक्टर करीम ख्वाजा साहब। टेलीफोन लाइन ते असांखे GDA जे अॻवान सेनेटर डॉक्टर सफ़दर अब्बासी साहब जॉइन कयो आहे। टिनी महिमाननि खे असां भलीकार चऊं था। शुरू कयूं था मंज़ूर शेख साहब खां। मंज़ूर साहब, हीअ जेका सूरत हाल आहे ख़ासि तौर ते इमरान खान हींअर पब्लिक या आम जेके जर्नलिस्ट आहिनि उन्हनि खां अवॉइड करे थो पियो। जेके मीडिया सोशल मीडिया ते इन्फ्लुएंसर्स आहिनि वधीक उन्हनि सां उहो इंटरेक्ट करे थो पियो। पहिरें असां ॾिठो त ट्विटर स्पेस ते, पोइ उनखां बाद में पॉडकास्ट जेका एडवांस मीडियम आहे उनखे उहो इस्तेमालु करे थो पियो। हुन जेको इंटरव्यू ॾिना आहिनि उन इंटरव्यूज़ में पहिरियों दफ़ो हुन चयो आहे त जनरल फैज़ हमीद खे हू हटाइण न चाहे पियो ऐं हुनखे जुलाई में ख़बर पइजी चुकी त हुनजी हुकूमत जे ख़िलाफ़ साज़िश थिए थी पई। हींअर मुख़्तलिफ़ फराह गोभी जो मामिलो बि साम्हूं अचे थो पियो, जहांगीर तरीन, अलीम ख़ान ऐं ख़ासि तौर ते हीउ जेको फैज़ हमीद ॾांहुं उन्हनि जो इशारो कयो आहे। तव्हां छा चवंदव? शकील साहब, महिरबानी तव्हांजी। ॿ शयूं तव्हां जेके रखियूं आहिनि, हिकिड़ी ॻाल्हि त इहा आहे त सोशल मीडिया या जेको टेक्नोलॉजी जो इस्तेमालु आहे उहो उन में इमरान ख़ान जी पार्टी ज़ाहिरी ॻाल्हि आहे त भड़ो आहे ऐं उन जा रीज़न्स जेके आहिनि पाण तव्हांजनि प्रोग्रामनि में कंटिन्यूसली रखंदा आया आहियूं। उन में ज़ाहिरी ॻाल्हि आहे त हिकिड़ो वॾो रीज़न इहो आहे त इमरान ख़ान जी जेका फॉलोइंग आहे उहा पंहिंजे उमिरि जे हवाले सां ऐं हीअ जेका एज आहे बेसिकली या जेका यंगर जनरेशन आहे, सोशल मीडिया इज़ कनेक्टेड टू द यंगर जनरेशन। सो उनजे करे इमरान ख़ान खे इहो हिकिड़ो एडवांटेज बि आहे। प्लस हिकिड़ो वॾो तइदादु आहे जेको इमरान ख़ान जी पार्टी जो ॿाहिरनि मुल्कनि जे अंदरि जेको आहे मौजूदु आहे। ओवरसीज़ पाकिस्तानी पाण चऊं था। ऐं ॿाहिरनि मुल्कनि में ज़ाहिरी ॻाल्हि आहे त टेक्नोलॉजी जो इस्तेमालु एॾो ज़िंदगीअ जो हिकिड़ो आम हिसो थी वियो आहे जो उन सॼी सूरत हाल में इहो एडवांटेज जेको आहे उहो इमरान ख़ान जी पार्टीअ खे मिले थो। पॉडकास्ट नॉर्मली बीइंग इंजीनियर मूंखे ख़बर आहे IT सां मुंहिंजो तालुक़ु रहियो आहे। डिजिटल हिकिड़ो फॉर्मेट हुजे थो रिकॉर्डिंग जो, उहो इंटरनेट ते मुख़्तलिफ़ जॻहियुनि ते तव्हां डाउनलोड करे सघो था। उन ते पंहिंजा इंटरव्यूज़, पंहिंजा व्यूज़ जेके आहिनि उहे तमामु तेज़ीअ सां अॻिते फैलाए सघो था। त मजबूरी तौर ते फेसबुक, ट्विटर वग़ैरह जेको आहे या यूट्यूब जेको आहे उहो माण्हुनि खे आम तौर ते ख़बर हुजे थी, पर उनखां हटी करे ॿिया तमामु घणा फॉर्मेट आहिनि जेके दुनिया जहान में इस्तेमालु थियनि था। ऐं ज़ाहिरी ॻाल्हि आहे त जेके माण्हू टेक्नोलॉजी खे चङे नमूने सां सुञाणनि था, ॼाणनि था, इस्तेमालु कनि था, उहो उन जो भरपूर फ़ाइदो वठनि था। ऐं PTI जी इन सिलसिले में स्पेसिफिक टीम्स बि ठहियल आहिनि ऐं इन्वेस्टमेंट बि तमामु ठीकु ठाकु सुठी आहे। जेकॾहिं तव्हां हुन सां ॻाल्हाईंदो त तव्हांखे हुनजो अंदाज़ो थींदो। ॿियो मामिलो इहो आहे त इन सॼी सूरत हाल में PTI जे साम्हूं जेके पार्टियूं आहिनि
उहे ज़ाहिरी ॻाल्हि आहे ॿ वॾियूं पार्टियूं मिसाल मौलाना फज़लुर रहमान जी पार्टीअ खे बि विझो त इहे सीनियर पार्टियूं इन्हनि खे तक़रीबन कोई अधु सदी जेको आहे कंहिंखे अधु सदी थियो आहे कंहिंखे 30-35 साल थिया आहिनि पार्टियूं जेके आहिनि उहे जिदोजहद में आयूं आहिनि ऐं उन्हनि जो काडर उनजी फॉलोइंग उनजी लीडरशिप जेकी आहे उहा अॼु जे टेक्नोलॉजी जे दौर जी न आहे। ऐं मां इहो वसूख सां थो चवां मुंहिंजा ॿ दोस्त ऐं सुठा पॉलिटिकल लीडर जेके आहिनि पाण सां गॾु आहिनि उहो इन ॻाल्हि खे तस्दीक कंदा त इन टहीअ खे या सोशल मीडिया जो इहो सॼो जेको मामिलो आहे उहो सम्झाइण ई ॾुखियो आहे। यूज़ त पंहिंजी जॻह ते त इन्हनि पार्टियुनि जी लीडरशिप खे इहा त ख़बर आहे त यार हीअ बि ट्विटर में ट्रेंड्स था थी वञनि फेसबुक ते हीअं थो थी वञे सोशल मीडिया जा ॿिया जेके फॉर्मेट्स आहिनि उनखे वॾे पैमाने ते इस्तेमालु कंदे लखनि जे तइदाद में जॾहिं ट्रेंडिंग थिए थी त पार्टियूं परेशान बि थियनि थियूं। पर पाकिस्तान जे अंदरि इंटरनेट यूज़र्स जो तइदादु ॾिसो ऐं जेका इहा पॉपुलेशन आहे जेका जंहिंजो वॾो हिसो इमरान ख़ान खे फॉलो करे थो उहा का 18-20% खां वधीक कोन्हे। हाणे 18-20% इहा फुल पॉपुलेशन इमरान ख़ान खे ज़ाहिरी ॻाल्हि आहे सपोर्ट त न कंदी हूंदी न। इन यंगर जनरेशन जो हिकिड़ो हिसो पीपल्स पार्टी मुस्लिम लीग नून ॿियनि पार्टियुनि खे बि कंदो हूंदो उहो बि सोशल मीडिया इस्तेमालु कंदा हूंदा पर इन जो इम्पैक्ट जेको आहे उहो तमामु वॾो आहे ज़ाहिरी ॻाल्हि आहे परसेप्शन वाइज़। ऐं ॿियूं पार्टियूं हिन वक़्त ताईं मुंहिंजे ख़्याल में डॉक्टर करीम ख्वाजा साहब या मुस्लिम लीग नून जा ॿिया दोस्त जेके आहिनि इहो मूंखां तस्लीम कंदा त पीपल्स पार्टी मुस्लिम लीग नून ॿियूं पार्टियूं इवन जेके ॿियूं नंढियूं पार्टियूं आहिनि मुल्क जे अंदरि उन्हनि इन सिलसिले में यंगर जनरेशन जा के कंसल्टेंट्स बि न आहिनि रखिया ऐं नई के सोशल मीडिया जे सिलसिले में के अहिड़ियूं टीम्स आहिनि जिन खे इहा ख़बर हुजे जिन खे एतिरी फ्रीडम हुजे जो हू इन सॼो जेको इमरान ख़ान जो जेको सोशल मीडिया जो जेको अटैक आहे उनखे किथे काउंटर करे सघनि। सो पॉलिटिकल पार्टीज़ खे पंहिंजी स्ट्रेटजीज़ जे लिहाज़ खां उन में मीडिया जी स्ट्रेटजी तमामु वॾी स्ट्रेटजी आहे। मुंहिंजो ख़्यालु इहो आहे त इहो हिन ते सोचणु घुरिजे यंगर जनरेशन जा टेक्नोलॉजी में माहिर क़िस्म जा सुरीला क़िस्म जा कंसल्टेंट्स घुरिजनि था पार्टियुनि खे जिन खे इहा ज़रूरत न हुजे त मिसाल साईं ज़रदारी साहिब खे सम्झाइण जी ज़रूरत हुजे या मौलाना फज़लुर रहमान या नवाज़ शरीफ़ खे इहो हिकिड़ो साइड आहे। ॿियो इहो आहे इमरान ख़ान इहा ॻाल्हि नई न चई आहे ज़ाहिरी ॻाल्हि आहे त हू जनरल फैज़ खे रखण ई इन करे चाहे पियो त इमरान ख़ान जी जेका सॼी प्लैनिंग हुई या हुनखे जेको 10 सालनि वारो जेको सॼो प्रोजेक्ट ॿुधायो हुओ उन में जिते जिते हिंड्रेंसिस जेके आहिनि इमरान ख़ान खे ईंदा हुआ उहा मुल्क जी इस्टेब्लिशमेंट क्लियर कंदी इहा ॻाल्हि लिकल कोन्हे। जिन माण्हुनि इहो प्लान ठाहे ॾिनो इहो सॼो जेको आहे उहो मनसूबो ठाहियो उहे हाणे जेके आहिनि उहे ऑन रिकॉर्ड आहिनि मुख़्तलिफ़ जॻहियुनि ते ऐं जॾहिं उन्हनि महसूसु कयो त असां 10 साल जी ॻाल्हि कईसीं हीअ त हमरा 3 सालनि में मुल्क जा ॾीका थो कढे तंहिंजे करे ज़ाहिरी ॻाल्हि आहे पोइते थी विया त इमरान ख़ान जी इहा नई ॻाल्हि कोन्हे। अपोज़िशन ज़ाहिरी ॻाल्हि आहे ज़रूरु चाहे पई ॿिए पासे ॾे त इहो जेको सभ खां वॾो जेको ब्लॉक ऐं सभ खां वॾी जेका दीवार हुई इमरान ख़ान जे साम्हूं त इस्टेब्लिशमेंट जेको आहे उहो ए खां वठी ज़ी ताईं सॼा मामला जेके आहिनि उहे इमरान ख़ान खे टेकल करे ॾिए पई। माण्हू घुरिजनि माण्हुनि खे हिकु जॻह ते वेहारणो आहे हिकु फ़ोन कॉल ते हलाइणो आहे यानी अपोज़िशन चाहे इहो पई त इहा दीवार जेका इहा हिंड्रेंस जेकी आहे इहा हटे इहा न्यूट्रलाइज़ थिए त असां मूव कयूं छाकाणि त पॉलिटिकल महारत में असांजे दोस्तनि खे ख़बर आहे त इहे जेके पार्टियूं जिन नो कॉन्फिडेंस जेको आहे उहो पास करायो कामयाबु थिया उहे ज़ाहिरी ॻाल्हि आहे उन्हनि वटि महारत त आहे। डॉक्टर सफदर अब्बासी साहब इमरान ख़ान पीटीआई जा इत्तेहादी रहिया आहिनि हिन वक़्तु बि मां सम्झां थो इत्तेहादी आहिनि। डॉक्टर साहब तव्हां कीअं इन सूरताल खे ॾिसो था ख़ासि तौर ते जेको सोशल मीडिया जो ट्रेंड आहे असां ॾिठो त ट्विटर स्पेस उन खां बाद में पॉडकास्ट खे पीटीआई इस्तेमालु करे थी पई ऐं उन खां बाद में पॉडकास्ट ते जेको इमरान ख़ान इंटरव्यू ॾिनो आहे उन में जनरल फैज़ हमीद वारी जेका हुन ॻाल्हि कई आहे तव्हां इन सॼी सूरताल खे कीअं था ॾिसो? डॉक्टर सफदर अब्बासी साहब सां असांजो राब्तो मुनक़त थी वियो आहे कोशिशि कयूं था त राब्तो बहाल थिए। जी डॉक्टर करीम साहब ॾांहुं हलूं था। डॉक्टर साहब तव्हां हिन ख़ासि तौर ते सोशल मीडिया ते असां ॾिसूं था त पीटीआई जी मोनोपोली आहे एडवांस डिजिटल टेक्नोलॉजी जेका मीडियम आहिनि उन्हनि खे मुसलसल पीटीआई जेका आहे उहो पंहिंजी फेवर में इस्तेमालु करे थी हिकु टूल तौरु उनखे इस्तेमालु करे थी पई ऐं पाण टेक्नोलॉजी खां जेको आहे उनजी इम्पोर्टेंस खां इनकार नथा करे सघूं। तव्हां कीअं ॾिसो था त पीटीआई जेको आहे
सोशल मीडिया जे टॉप ट्रेंड्स में अञा ताईं उनजी मोनोपोली आहे। PMLN हुजे, मुस्लिम लीग हुजे, PDM में शामिल जेके जमायतूं आहिनि, पीपल्स पार्टी हुजे, उहे हिन एडवांस टेक्नोलॉजी खां असांखे परे नज़र अचनि थियूं पियूं। छा सबबु आहे जो जेका लेटेस्ट टेक्नोलॉजी आहे उन खां ही पॉलिटिकल जेके पार्टियूं आहिनि उहे परे नज़र अचनि थियूं ऐं PTI जेको आहे आज़ादाणे नमूने उन मीडियम खे इस्तेमालु करे रही आहे? बिल्कुलु शकील साईं ऐं साईं मंज़ूर शेख जेके ॻाल्हियूं कयूं सोशल मीडिया जे हवाले सां ऐं सहमत थो कयां, पर साॻे वक़्त में असां वाक़ई में पोइते आहियूं ऐं पंहिंजी पार्टी जी ॻाल्हि थो कयां, पर उन में इहे जेके मीडिया आहिनि, जेके इंटरनेट ऐं इहे जेके बि उनजा टूल्स आहिनि, इहे ट्रांसफॉर्मेशन ऑफ वोट में कोन्हनि ऐं असांखे बि बिल्कुलु करिणो पवंदो, जेके डिफेक्ट्स आहिनि उनखे दूरि करिणो पवंदो ऐं इहे 10 खां 15% या 18% यूज़र आहिनि इन सभिनी जेके बि आहिनि फेसबुक, ट्विटर ऐं पंहिंजो हीउ जेको तव्हां हींअर नालो वरितो, इहे जेके बि पॉडकास्ट इहे जेके बि आहिनि, त पैसा इलाही खपनि था, असां वटि एतिरा कोन्हनि। हिननि खे सपोर्ट जेका आहे किन इदारनि जी बि आहे, उहो बि सपोर्ट कनि था। उन्हनि हिननि जे लाइ मुख़्तलिफ़ अकाउंट्स खोलिया हुआ जंहिंजा दिफ़ाई तर्ज़ेकार बि ईंदा आहिनि TV ते, त उहे सभु शयूं मिलाए 10 साल जो प्रोजेक्ट हो। उहो 10 साल जे प्रोजेक्ट जो असुल इनसाइड मीनिंग इहा हुई त प्रेसिडेंशियल सिस्टम अचे, इनसाइड मीनिंग इहा हुई त 18 अमेंडमेंट ख़तमु थिए, इनसाइड मीनिंग इहा हुई त पार्लियामेंट्री सिस्टम ख़तमु थिए, पर उहो मुंहिंजे ख़्याल सां कामयाबु कोन थियो आहे अञा ताईं। पर इन जी माना इहा न आहे त हीउ जेको न्यू ट्रेंड्स आहे, न्यू टेक्नोलॉजी आहे, उन सां असां इनकार नथा करे सघूं, असीं पोइते आहियूं। उन्हनि खे पैसा जाम पिया मिलनि ऐं उहे इदारा बि सपोर्ट पिया कनि। उन्हनि जा जेके हैंडलर्स आहिनि उहे उनखे अकाउंट्स ठाहे ॾियनि पिया। इहे सभु चीज़ूं असांखे सोचणी पवंदी। PTI वटि एतिरो स्किल्डनेस कान्हे, जेके कम से कम सिंध में मूं ॾिठो आहे, बलोचिस्तान में मूं ॾिठो आहे, KP में मूं ॾिठो आहे, साउथ पंजाब में बि अहिड़ा स्किल कोन्हनि। पंजाब सेंटर में उन्हनि खे स्किल्स नज़र ईंदा। हाणे त इहा ॻाल्हि सोशल मीडिया ते हले पई त जेको 2014 में जेको धरना थिया हुआ उन में लाहौर खां इस्लामाबाद ताईं 18 पॉइंट्स हुयूं जेके ज़हीरुल इस्लाम हिन खे किमक पे पहुचायूं। उन किमक में सोशल मीडिया बि हो, उन किमक में मदरसे जा माण्हू बि हुआ जेके निकिरी ईंदा हुआ इन सपोर्ट में ऐं वग़ैरह वग़ैरह। सो हाणे इहे चीज़ूं पंहिंजी जाइ ते आहिनि। इन जी माना हीउ जेको नओं टेक्नोलॉजी सां इनकार कान्हे, इन में असीं बिल्कुलु पोइते आहियूं। हिन में फाइनेंशियल इशूज़ आहिनि, बिल्कुलु नौजवाननि खे इन्वॉल्व करिणो पवंदो। पर वरी आउं चवंदुसि इहो ट्रांसफॉर्मेशन ऑफ वोट में कोन थो थिए पाकिस्तान में, कम से कम फ़िलहाल हिन कमिंग इलेक्शन ताईं कोन थींदो। उन खां पोइ छा थो थिए आई डोंट नो। डॉक्टर सफदर अब्बासी साहब ॾांहुं हलूं था। डॉक्टर साहब, तव्हां कीअं ॾिसो था ही सोशल मीडिया ते जेका मोनोपोली आहे, असां ॾिसो था त PTI जेको आहे सभिनी खां उते एडवांस आहे ऐं उन टूल खे कामयाबी तौर ते इस्तेमालु करे रही आहे। हेठि मासिस जे अंदरि ज़ाहिर आहे त उनखे इहो इम्प्रेशन ॾिनो पियो वञे त सोशल मीडिया जे हवाले सां, ऐं ख़ासि तौर ते जेको पॉडकास्ट ते ताज़ो इंटरव्यू आहे इमरान ख़ान जो, हुन में फैज़ हमीद जे हवाले सां, हुनजो जनरल फैज़ हमीद जे हवाले सां हुन ॻाल्हि कई आहे त हू हुनखे हटाइणु न चाहे पियो ऐं गुज़िरियल जुलाई महीने खां हुनखे ख़बर पइजी चुकी हुई त हुनजी हुकूमत जे ख़िलाफ़ु साज़िश थी रही आहे। नाज़रीन, हिते हिकिड़ो नंढो कमर्शियल ब्रेक जो वक़्तु थी वियो आहे। ब्रेक खां वापसी ते असां प्रोग्राम खे कंटिन्यू कयूं था। वेलकम बैक नाज़रीन। GDA जे अॻुवान डॉक्टर सफदर अब्बासी सां असांजो राब्तो बहाल न थी सघियो। हिन वक़्तु हू अहिड़े हंध ते आहिनि जिते सिग्नल जो इशू जेको आहे टेक्निकली तौर ते असांजे साम्हूं अची रहियो आहे। असांखे PTI जे अॻुवान मंसूर शेख साहब जॉइन कयो आहे। शेख साहब सलाम अलैकुम। वालेकुम सलाम साईं। शेख साहब, कीअं ॾिसो था मुल्की सूरत हाल, ख़ासि तौर ते PTI जे हवाले सां पॉडकास्ट जेको
आहे डिजिटल मीडिया जो मीडियम, उन ते इमरान ख़ान जेको इंटरव्यू ॾिनो आहे ख़ासि तौर में अॻूणे चीफ ऑफ आर्मी अॻूणे DGISI जनरल फैज़ हमीद जे हवाले सां हुन ॻाल्हि कई आहे त PTI जी जेका हुकूमत आहे उनखे हटाइण न पई चाहे ऐं उनखां सवाइ हुनजो चवणु हो त गुज़िरियल जुलाई खां हुननि खे ख़बर पइजी चुकी हुई त हुननि जी हुकूमत जे ख़िलाफ़ साज़िश थी रही आहे। कीअं ॾिसो था हीअ जेका जनरल फैज़ हमीद जे हवाले सां इमरान ख़ान ॻाल्हि कई आहे? ॻाल्हि ॾिसो त जनरल फैज़ हमीद जे या कंहिं बि जुलाई खां छा उन्हनि खे पहिरें ॾींहं खां बर्दाश्त कोन हुयो ऐं उन खां पोइ जुलाई खां पोइ उन्हनि सीरियस एफर्ट वठणु शुरू कयो। छो लाइ त जॾहिं इमरान ख़ान बंदूक जी ताली आसिफ ज़रदारी जे तरफ़ शुरू कई त उन्हनि बाइंग ऐं सेलिंग शुरू कई। हिन मुल्क जी क़िस्मती आहे, मां सम्झां थो त जेके दुनिया जा तक़रीबन 200 मुल्क आहिनि हिन वक़्तु ऐं किथे बि तव्हांखे मार्शल नज़र कोन हूंदी ऐं जमहूरियत पूरी दुनिया में। ऐं दुनिया जो मां सम्झां थो ही वाहिद मुल्क आहे जिते जेको आहे न अनडेमोक्रेटिक आहे, गैर जमहूरी गवर्नमेंट आहे। तव्हां जमहूरियत छाखे चवंदा आहियो? जमहूरियत इनखे चवंदा आहियो अवाम जंहिंखे सिलेक्ट करे, जंहिंखे अवाम वोट ॾे ऐं उनखे जंहिंखे अददी अक्सरियत हुजे उनखे हुकूमत ठाहिण जो हक़ आहे। जे पार्टी खे 155 पार्लियामेंट में वोट आहिनि उहा ॿाहिरि वेठी आहे ऐं शाही वोटनि वारी हुकूमत करे त इन जमहूरियत खे तव्हां कहिड़ो नालो ॾींदव? ऐं कंहिंजी मुदाख़लतूं थींदो ॿाहिरी मुदाख़लत जॾहिं असीं नेशनल सिक्योरिटी में रखियोसीं, हर फोरम ते रखियोसीं त असांजे इन मामले ते त अदालतूं राति जो 12 बजे बि अची जजिस साहिबनि जे बेड हिस्ट्री के राति जो 12 बजे बिना बुलावे जे अचे वेही रहिया, जीअं की घर ते पुलिस छापा हणंदी आहे नाहक, तीअं अचे जजिस साहिब अचे वेही रहिया त जेकॾहिं 12 मिंट ते नथो थिए त असां हिनखे हीअं कंदासीं। त ॻाल्हि इहा आहे त उन्हनि खे इहो सम्झ में नथो अचे त जेका गैर जमहूरी हुकूमत ठाही वई आहे ऐं सिर्फ़ु लारा लपा, तव्हां इन्हनि ॾींहंनि में ॾिसो त छा महांगाई में घटिताई थी आहे या वधिकाई थी आहे। ॻाल्हि आहे त सिर्फ़ु इमरान ख़ान ते हिकिड़ो एलिगेशन हो त उनजी गवर्नमेंट में महांगाई वधी आहे ऐं हिननि जी गवर्नमेंट ते जेके हिननि अॻु में कयूं आहिनि, जेके हिननि हाणे कयूं आहिनि, उन्हनि ते तव्हां इल्ज़ामात ॾिसो त दुनिया जे जंहिं हिसे में वञनि था त चोर खां सवाइ हुननि जी शनाख़्त कोन्हे। जॾहिं आसिफ ज़रदारी पंहिंजो पॉलिटिकल कैरियर शुरू कयो त मिस्टर 10% तव्हां हुनखे हुकुमरानी में था ॾिसो। तव्हां ॾिसो त जेको आहे जनरल जिलानी जो पालियल, हाणे पालियल त कुतो बि थींदो आहे पर ॻाल्हि बात नथो चवां, पर पालियल हिकिड़ो माण्हू उन मुल्क ते 3 दफ़ा हुकुमरानी कई ऐं उन्हनि फौजियुनि सां उन्हनि जनरलनि सां विढ़ियो। त ॻाल्हि इहा आहे त ही मुल्क में जंहिं तरफ़ मुल्क खे खणी था वञनि ऐं असांजी हिन वक़्तु डिमांड छा आहे? इमरान ख़ान छा पियो करे? इमरान ख़ान चए त बाबा मां डिज़ोल्व थो कयां असेंबली, जेकॾहिं सम्झनि था त मां पंहिंजो असेंबली में अक्सरियत विञाए वेठो आहियां त अक्सरियत कंहिंखे बि कोन्हे। पोइ हाणे ही चूचू जो रबो, कोई कतार जो, कोई अफ्रीकन आहे त कोई अमेरिकन आहे त कोई एशियन आहे, को दाढ़ीअ वारो आहे त कोई बग़ैर दाढ़ीअ वारो आहे त कोई कम्युनिस्ट अथनि त कोई कादियानी अथनि त कोई मुल्लो अथनि, कोई तो चवनि मूंखे सदर को, कोई तो चवनि मूंखे फलाणो मिनिस्टर को, कोई कंहिंखे एलाज़ करे फॉरेन मिनिस्ट्री था ॾियनि। इहे हुकूमतूं ठहंदियूं आहिनि, इहे हुकूमतूं हलंदियूं आहिनि। कहिड़ी महांगाईअ ते कंट्रोल कयो अथऊं? मंसूर शेख साहब तव्हां असां टेलीफोन लाइन ते मौजूद रहो। मंसूर शेख साहब ॾांहुं हलूं था, ओपिनियन वठूं था। मंसूर शेख साहब, जेका इमरान ख़ान DGISI जे चीफ जे हटाइण जे हवाले सां ॻाल्हि कई आहे, उन मां इहो लॻे थो पियो त जेके हुकूमती तब्दीली जा मामला आहिनि उहे को पार्लियामेंट जे अंदरि जेको आहे उते फ़ैसिला कुन डिसीशन नथो थिए पर ॿियनि हंधनि ते थिए थो। जॾहिं इहा ॻाल्हि कई वई त हाणे न्यूट्रल जो इशारो ॾिनो वियो त उनखां बाद में असां ॾिठो त वाकई हिकिड़ी तब्दीली अचणु शुरू थी। त इन ॻाल्हि मां जेको इशारो जनरल फैज़ हमीद जे हवाले सां इमरान ख़ान आहे, उन मां इहो लॻे थो त मामला किथे कंहिं ॿिए हंधि सेटल थींदा या उतां कोई तब्दील थींदा। शकील साहब, इहो को
इहा का नई ॻाल्हि कोन्हे न, मतिलबु पाण सभई पाकिस्तान जे मतिलबु जनरल ज़िया खां बाद वारियूं इलेक्शन्स त पाण सभई ॾिठियूं आहिनि न। ऐं चवंदा आहिनि त पाकिस्तान जे अंदरि हिकिड़ी फ्री एंड फेयर इलेक्शन थी, उन जे नतीजे में पाकिस्तान टुटी वियो। ठीकु आहे, हिते इलेक्शन्स मैनेज थियनि थियूं ऐं फ्रॉम वेरी बिगनिंग मैनेज थियनि थियूं न। मिसाल को माण्हू जेकॾहिं इन हक़ीक़त खे न मञे त उनखे ज़ाहिरी ॻाल्हि आहे छा थो चई सघिजे। 2018 जे इलेक्शन्स में छा थियो, कीअं सिस्टम्स फेल थिया, असां सभिनी खे ख़बर आहे। ऐं इन में का नई ॻाल्हि त कोन्हे। इन खां पहिरियों 2013 में इलेक्शन रिगिंग जे सिलसिले में इमरान ख़ान साहब जा जेके 35 पंचरनि वारो सॼो मामिलो हो, उहो 35 पंचरनि वारे मामले में इमरान ख़ान जेको आहे उहो हेॾी सारी तहरीक हलाइण जे खां पोइ आख़िर में चए पियो त इहो पॉलिटिकल नारो हुयो। मंसूर शेखर खे मुंहिंजे ख़्याल में यादि हुजणु घुरिजे, पार्टी जो लीडर आहे। हाणे असां वटि इशू इहो आहे त पॉलिटिकल पार्टीज़ इन ॻाल्हि खे सम्झनि थियूं। हर पॉलिटिकल पार्टीज़ जेकी आहे उनजी इहा कोशिशि रही आहे त कंहिं न कंहिं नमूने सां मुल्क जी इस्टेब्लिशमेंट जेकी आहे उहा उन पार्टी जी सपोर्ट करे। उहे बाक़ाइदे क्लियर कट इंडिकेटर्स आहिनि असांजे प्रोग्रामनि में। काफ़ी सीनियर क़िस्म जा माण्हू आहिनि जिन मुख़्तलिफ़ प्राइम मिनिस्टर्स सां गॾिजी कमु कयो आहे, उहे ऑन रिकॉर्ड चवंदा रहिया आहिनि त जेके वक़्त जा प्राइम मिनिस्टर्स हुजनि था उन्हनि जी ॻणतीअ में हिकिड़ी वॾी ॻणती इहा हुजे थी त इस्टेब्लिशमेंट असांखां ख़ुशि आहे की न कोन। राइट, हाणे इन्वॉल्वमेंट पाकिस्तान जे अंदरि आहे, इन शइ खां इनकार कोन्हे। पर हिन वक़्तु जेको मामिलो आहे न, हिन वक़्तु मामिलो बेफिरीगिरी साॻियो आयो आहे न। मिसाल इमरान ख़ान साहिबु चए थो त आईसा जो जेको चीफ आहे उनखे मां न पियो तब्दील करणु चाहियां। वाए? फ़ौज जे अंदरि पोस्टिंग ऐं ट्रांसफर्स जो हिकिड़ो पंहिंजो निज़ाम आहे, हिकिड़ो इंस्टीट्यूशन आहे। सुप्रीम कोर्ट ऑफ पाकिस्तान में जजनि जे हिकिड़ा जज वञनि था, उनजी जॻह ते ॿिया जजिस अचनि था, उन्हनि जो हिकिड़ो पंहिंजो निज़ाम आहे। अहिड़े नमूने सां ॿिया जेके इदारा आहिनि, जेके बि आईनी क़िस्म जूं पोस्टूं बि हुजनि थियूं, उनजो तरीक़ेकार आहे न। हाणे जॾहिं उन्हनि तरीक़ेकार में तव्हां टेम्परिंग कयो था पंहिंजे इक़्तिदार खे तूल ॾियण जे लाइ, फ़ाइदो ॾियण जे लाइ, उहो इमरान ख़ान करे, पीपल्स पार्टी करे या मुस्लिम लीग नून करे, कहिड़ी बि पार्टी करे, उनजो लामहला नुक़सान त थिए थो। राइट, ॿी ॻाल्हि इहा आहे त जेकॾहिं इमरान ख़ान या ABCD जेका बि पार्टी हुजे, उनजी हुकूमत में रहण जो सभ खां वॾो जवाज़ कहिड़ो हुजे थो त उन वटि पार्लियामेंट जे अंदरि अददी जेका अक्सीरियत आहे, जेका घुर्बल आहे, उहा मौजूदु आहे। उनजे ख़िलाफ़ु नो कॉन्फिडेंस मूव नथो आणे सघिजे, त पोइ त ठीकु आहे। बाक़ी हाणे इहो चइजे त इमरान ख़ान जी पार्टी जॾहिं त मुल्क जी सभ खां वॾी पार्टी आहे ऐं बावजूदि इन जे त सॼे मुल्क खे ख़बर हुजे त इमरान ख़ान वटि माण्हू कीअं जहाज़ भरे मोकिलिया विया, इहा भला हिन मुल्क में का लिखियल ॻाल्हि आहे छा? असीं बीग इंडिपेंडेंट जर्नलिस्ट इमरान ख़ान जा हामी आहियूं, न मुखालिफ़ आहियूं। असांजे आॾो त इम्पोर्टेंस आहे इंफॉर्मेशन जी न। जहांगीर तरीन हिन वक़्तु सूरताल छा आहे? हिन वक़्तु जेका अपोज़िशन आहे इमरान ख़ान जी सूरत में, उहा बि किथां मैनेज थिए थी पई या तव्हां सम्झो था त हींअर उहे मुकमल तौर ते न्यूट्रल आहिनि, उहे हुकूमत जे पासे आहिनि? मज़ेदार ॻाल्हि ॿुधायां न, मां चवां थो न त यानी जेकॾहिं मुल्क जी इस्टेब्लिशमेंट पोइ ते वञी चुप करे ख़ामोशी सां न वेहे हा त इमरान ख़ान जी हुकूमत वञी न। यानी मुस्लिम लीग क्यू हुजे या तव्हांजी MQM हुजे या जेके जहांगीर तरीन वारा जेके मामला हुया हेॾा होॾा, वॾी मज़ेदार क़िस्म जी ॻाल्हि आहे त इस्लामाबाद में जिन सहाफ़ियुनि सां मुलाक़ात थिए थी, उन्हनि जी इहा दावा आहे त इन शइ जी जेका सभ खां पहिरियों शुरूआति थी आहे उहा त थी आहे त PTI जे अंदरि जेका बेचैनी हुई, माण्हुनि जो हिकिड़ो वॾो तइदाद MNAs जो, उहो अपोज़िशन वारनि खे सां कॉन्टेक्ट में हुयो हिन सॼे मामले खां काफ़ी अर्सो पहिरियों। हाणे इहो हिकिड़ो सहाफ़ी कोन थो चवे, इस्लामाबाद जा काफ़ी क्रेडिबल क़िस्म जा माण्हू। हाणे उन्हनि सहाफ़ियुनि खे को माण्हू मिसाल चवे त उहे पार्टी धुरनि, दैट इज़ समथिंग डिफरेंट, पर इहा ॻाल्हि लिकियल कोन्हे। हाणे जॾहिं तव्हांजा इतिहादी तव्हांखे छॾे ऐं वरी ॿी पार्टी सां ॻंढिया त व्हाट्स न्यू अबाउट इट? पाकिस्तान जे अंदरि मुख़्तलिफ़ पार्टियूं, मुख़्तलिफ़ MPAs MNAs जेके आहिनि पार्लियामेंट जे अंदरि छाजे करे ईंदा आहिनि?
इन जे डॉक्टर करे डॉक्टर डॉक्टर करीम ख्वाजा साहब का जो ओपिनियन वरितो आहे, डॉक्टर साहब तव्हां कीअं ॾिसो था सूरत हाल जनरल फैज़ हमीद जे हवाले सां जेको इमरान ख़ान ॻाल्हि कई आहे, तव्हां सम्झो था उतां तव्हांखे इशारो डिवीजन जो मिले थो पियो, हिन वक़्तु जेका अपोज़िशन आहे तव्हां सम्झो था उहा किथां मैनेज थिए थी पई, जेको ही सोशल मीडिया जा जेका मुख़्तलिफ़ टूल इस्तेमालु थी रहिया आहिनि, लॉन्ग मार्च जी ॻाल्हि कई पई वञे, या ही जेका नवंबर में अहम मुक़ररी थीणी आहे उन मुक़ररी जे हवाले सां ही जेको लॉन्ग मार्च जो शेड्यूल अनाउंस कयो वियो आहे, तव्हां सम्झो था त अपोज़िशन हींअर मैनेज थिए पई किथां न किथां, या हू जेका जनरल फैज़ जे हवाले सां इमरान ख़ान ॻाल्हि करे थी उतां तव्हांखे उन्हनि जे अंदरि को डिवीजन जो फील थिए थो पियो त उते डिवीजन ई तंहिं करे ही तब्दीली आई? शकील साईं, मां थोरो इन सवाल जो जवाबु तव्हांजे ॾियण खां पहिरीं जेको पाकिस्तान में डिविजन्स इहे रहिया आहिनि, अकबर खान वर्सेस अयूब खान, अॻिते तव्हां ॾिसो त इहे डिविजन्स तव्हांखे याया खान जॾहिं अचे थो वर्सेस अयूब खान डिविजन बाक़ाइदा हुआ ऐं ज़ोरी हुनखे लाथो वियो हो, ऐं हुन जेको आहे सो पार्लियामेंट जे हवाले कोन कयो, याया खान जे हवाले कयो। याया खान खे जनरल मूसा ऐं हिकिड़े यंग ऑफिसर्स जेको आहे सो लाथो, ऐं याया खान त इहो हाणे मूंखे लेटेस्टली मूंखे किताबनि में पढ़ियो त याया खान त ऑर्डर कयो हो त ज़ुल्फ़कार अली भुट्टो शहीद जिनेवा खां काबुल पे आयो, काबुल खां पोइ आयो पंहिंजो पिंडी, पोइ काबुल पोस्टपोन थी वियो ऐं पिंडी आयो, पिंडी में हिन चयो त अरेस्ट कयो ज़ुल्फ़कार अली भुट्टो खे, यंग ऑफिसर्स जे करे अरेस्ट कोन थियो भुट्टो साहब ऐं ट्रांसफॉर्मेशन ऑफ पावर थी। साॻे वक़्त में तव्हां ॾिसो त मुख़्तलिफ़ वक़्तनि में डिविजन्स रही आहे हिन इदारे में, ऐं हिन वक़्तु जेका सो इलाही शार्प डिविजन आहे, ऐं उहो शार्प डिविजन ख़ुशूसन तव्हांखे सेंट्रल पंजाब में इन इदारे में तव्हांखे बिल्कुलु नज़र अचे पई, ऐं उन्हनि जा पंहिंजा इकोनॉमिकल ऐं पॉलिटिकल अज़ाइम जे तहत इहे डिविजन तव्हांखे नज़र अचे पई। बाक़ाइदा अॼु त हुन कन्फेस ई कयो आहे एक्स प्राइम मिनिस्टर त हीउ इदारो जेको आहे सो हिनखे सपोर्ट पियो करे, ऐं उहो चाहे पियो त हीउ रहे त नेक्स्ट इलेक्शन बि आउं विन कयां, जी लास्ट इलेक्शन मूं विन कई। हुन त एविडेंस ॾेई छॾियो आहे, हीउ अहिड़ो एविडेंस कंहिं बि कोन ॾिनो। हा, ज़ुल्फ़कार अली भुट्टो जी तव्हां स्पीचिस पार्लियामेंट में या कोर्ट में ॿुधंदो त भुट्टो साहिबु चवंदो त बाबा मूंखे इंफॉर्मेशन मिली त बाबा जेको आहे सो हेनरी किसिंजर हीअं पियो करे, मूंखे इंफॉर्मेशन मिली फलाणी जॻह ते त बैनुल अक़वामी लेवल ते इहे चीज़ूं थियनि पियूं। हाणे हीअ त जेको आहे सो ॻाल्हि इहो पियो करे जेको ओड़े पाड़े जो सियासतदान कंदो आहे त बाबा मुंहिंजे पाड़े में उहो बदमाश पिया आया, मुंहिंजे पाड़े में उहो लोफर पिया आया, पोइ वरी मूं पंहिंजे बदमाशनि खे चयो त बाबा हिनखे रोकियो। इन त इन सतह जी ॻाल्हि कई आहे, इमरान ख़ान जी ॻाल्हि पियो कयां त अॼु त हुन कमु लाइ छॾिया आहिनि एविडेंस ॾेई करे कि बाबा हीउ इदारो बिल्कुलु इन्वॉल्व हो, मूंखे हुन खटायो ऐं नेक्स्ट टाइम बि मूंखे हिनखे हटाइण खां पोइ आउं खटी नथो सघां। त इहो पाकिस्तान जे दौर में, पाकिस्तान जी हिस्ट्री में इहो जेको स्टेटमेंट आहे उहा हिकिड़ी एविडेंस आहे। ऐं जेके पहिरीं जेके असीं चवंदा हुआसीं, असां वटि एविडेंस कोन हूंदी, प्रिज़्यूम कंदा हुआसीं त यार हीअं थियण वारो आहे, हिन इहा कंस्पेरेसी कई, पर हिन ते प्रूफ करे ॾेई छॾियो। त मुंहिंजे ख़्याल सां इहो को सुठी जेका स्टेटमेंट आहिनि कोन ॾिनी, पर बिल्कुलु डिविजन आहे सेंट्रल पंजाब में जहिड़ो आहे। ऐं मां तव्हांखे शकील साईं अवाम खे, नौजवान खे ॿुधाइण लाइ 2 मिसाल ॾींदुसि, उहो महिरबानी करे ॿुधिजो। जॾहिं इब्राहिम लिंकन प्रेसिडेंट हो अमेरिका जो त जंग थी त बाबा कॉन्फिडेशन पियो थिए साउथ अमेरिका में, ऐं स्लेवरी जे ख़िलाफ़ इब्राहिम लिंकन विढ़ियो। आख़िर में उहो खटियो आहे, अमेरिका जंहिं पोज़ीशन में आहे उहो इब्राहिम लिंकन जे करे ऐं सिविल लिबर्टीज़ मिलियूं, स्लेवरी ख़तमु थी। साॻे वक़्त में इंग्लैंड में तव्हां ॾिसो, इंग्लैंड में क्राउनवेल चयो त बाबा पार्लियामेंट सुप्रीम आहे, साम्हूं क्राउन हो। पाकिस्तान बि हिन वक़्तु इन स्टेज ते आहे ऐं इन जंग में आहे त आया ही पार्लियामेंट, ये सॉवरेंटी ऑफ द पीपल, ये सूबाई ख़ुदि मुख़्तियारी, ये रहे या ये ख़तमु थी वञे हमेशह जे लाइ। ऐं हिते जेको सेंट्रलिस्ट माइंड सेट ऐं प्रेसिडेंशियल सिस्टम ऐं सूबाई ख़ुदि मुख़्तियारियूं ख़तमु थींदी, इहो जंग आहे।
ये जंग थियणी आहे, बिल्कुलु थियणु खपे। ऐं हिकिड़े पासे ॻाल्हि थिए पाकिस्तान खे अगरि सर्वाइव करिणो आहे, हलणो आहे, त ही जेको एलिमेंट आहे इमरान ख़ान त कोन्हे, उनजे पोयां वॾो एलिमेंट आहे। ओवरसीज़ पाकिस्तानी में मेजॉरिटी जेके सो सेंट्रल पंजाब जा ई आहिनि, जेके 200 सालनि खां 150 सालनि खां हुननि जी हिस्ट्री आहे। ॾिसो, आख़िरी ॻाल्हि चवंदो, ही जेके इदारा पाकिस्तान खे मिलिया 47 में, इन्हनि जी 200-250 सालनि जी तारीख़ आहे। पहिरीं ईस्ट इंडिया कंपनी जी इदारा एतिरा मज़बूत थी विया हुआ, क्राउन जेको आहे बादशाह परेशान थी वियो, हुनखे ब्रिटिश इंपीरियल आर्मी ऐं ब्रिटिश इंपीरियल इदारा ठाहिया। 47 में वञी करे इहो पाकिस्तान खे, असांखे इहे इदारा मिलिया ऐं हिंदुस्तान खे मिलिया। हिंदुस्तान वटि ताक़तवर कांग्रेस पार्टी हुई, लीडर हुआ, लखा माण्हू हुआ, कुझु कोन थी सघियो। हिते त कुझु का शइ कान हुई, जिन्ना साहब हो इंतकाल करे वियो, मुस्लिम लीग त सो कॉल्ड हुई। सो ही जंग आहे, जंग थियणु खपे ऐं शिकस्त अचणु खपे। इहो एज़ मूं कॾहिं बि अहिड़ी ॻाल्हि, मंज़ूर शेख वेठो आहे, तव्हां वेठा आहियो, कॾहिं अहिड़ी ॻाल्हि कान कई आहे। पर जॾहिं हिस्ट्री जे क्रॉस रोड ते माण्हू अचे थो त कॾहिं कॾहिं जंग ज़रूरी थी वेंदी आहे, सियासी जंग, को बंदूक वारी जंग कान्हे। डॉक्टर साहब, जिते तव्हां पार्लियामेंट जी सुपरमेसी जी ॻाल्हि कई, ज़ाहिर आहे त सियासी जमहूरी अमल जे ज़रिए ई तब्दीली अची सघे थी पई। हींअर जेको स्टेट रिलीजन जे हवाले सां जेकॾहिं असां रखूं त साॻी एक्सरसाइज़ जेका गैर जमहूरी फोर्सिस हिते प्रैक्टिस में हुनजे में रही आहे, साॻियो सेम कोलिशन गवर्नमेंट उहो कमु कयो आहे त जेको मस्जिद नबवी वारो मामिलो थियो, पीपल्स पार्टी हिकिड़ी लिबरल, डेमोक्रेट ऐं सेक्युलर इंप्रेशन ॾींदड़ जमायत आहे, पर तोहीन मज़हब जा जेके केस आहिनि इमरान ख़ान ऐं PTI जे अॻुवाणनि जे ख़िलाफ़, उहे पंजाब जे अंदरि मुख़्तलिफ़ थाणनि ते दाख़िल कया विया आहिनि। पीपल्स पार्टी उन सां सहमत आहे त वाक़ई इहे केस रजिस्टर्ड थियनि, या पीपल्स पार्टी इन अमल जी मुखालफ़त करे थी? बिल्कुलु असां मुखालिफ़त कई आहे ऐं असीं सम्झूं था त स्टेट ऐं रिलीजन अलॻि चीज़ आहे। जिन्ना साहब जी 11 ऑगस्ट जी स्पीच बि आहे ऐं फरतुल्ला बाबर असांजे स्टेटमेंट ॾेई चुको आहे। हिन चीज़ में असांखे इन्वॉल्व थियणु न खपे। जेके ग़लतियूं थियूं आहिनि स्टेट ऐं रिलीजन जे हवाले सां, ब्लेस्मीज़ जे हवाले सां, असांजा जेके इलाही माण्हू जेके आहिनि पाकिस्तानी शहरी ख़ामख़ा जो जेको सो मारिजी विया इन्ही केसनि जे चकरनि में, जंहिंमें ब्लस्मी हुजे, तौहीन मज़हब हुजे, इन में जेको आहे सो बिल्कुलु असीं सहमत नथा कयूं। पाकिस्तान पीपल्स पार्टी जो वाज़े मौक़िफ़ आहे। प्रोग्राम असां वाइंड अप न वञी पिया। मंसूर शेख साहब, तव्हां छा चवंदव त ही जीअं इमरान ख़ान इशारो कयो आहे त हिन वक़्तु बि तव्हां अपोज़िशन खे किथां न किथां मैनेज कयो पियो वञे, किथे सपोर्ट आहे तव्हांखे? नहीं, ॻाल्हि इहा आहे त इल्ज़ामनि खां सवाइ हिननि वटि कुझु बि कोन्हे। PTI जी सिंपल डिमांड आहे त हिन मुल्क में नओं इलेक्शन्स अचनि, नओं मैंडेट अचे, जॾहिं त ही चू जो मुरबो डाली सघंदो। ऐं जेका अक्सरियत जा पार्लियामेंट में आहिनि, तव्हां दुनिया में किथे ॿुधो आहे ख़रीद फ़रोख़्त असेंबलीज़ में थींदो हुजे? ऐं उन्हनि लाइ कोई उन ते ॻाल्हाइण लाइ तयारु कोन्हे। 32 पंक्चर्स ते ॻाल्हाए थो वञे त 32 पंक्चर जो इल्ज़ाम सही हुयो न, त ओॾी महिल डिमांड छा आई त 4 हल्का खोलियो। 32 पंक्चर जो डिमांड सही न हो। सही इमरान ख़ान ते जेको आहे डंडो लॻो आहे। शेख साहब 5000 जो इमरान ख़ान ते डंडो लॻो आहे। मंसूर शेख साहब नजम सेठी खे सॉरी चयो त वो ग़लति चयो। 5000 जो डंडो लॻो आहे। मंसूर शेख साहब, डंड 5000 रुपयनि जो डंड लॻो आहे हिन ते। इलेक्शन कमीशन जे हवाले सां ॻाल्हाइण वारा, तव्हां इलेक्शन कमीशन जा फ़ैसिला ॾिसो। तव्हां इलेक्शन कमीशन खे असां चऊं था त धुर आहे उहा, असां ऐं उन ते बि दंड हणणो अथनि त हणनि। ही हिन मुल्क में त जेको आहे सो यूसुफ रज़ा गिलानी खे ख़त न लिखण ते 2 मिंट जी सज़ा ॾेई मुल्क जे वज़ीर आज़म तां लाथो वियो, जिते माण्हुनि खे जेको आहे सो मर्डर था थी वञनि, माण्हुनि जी फांसी थी अची वञे, उन खां पोइ उन्हनि खे आज़ादु थो कयो वञे। त ॻाल्हियूं इंसाफ़ जूं कयो त इहे 5000 वारी डंड जी ॻाल्हि न कयो। तव्हां इन ते छो नथा ॻाल्हायो त जंहिं पार्टी खे वाइंड अप प्रोग्राम के लास्ट मिनट मंसूर शेख साहब तव्हां कंक्लूजन कयो। जेको मंसूर शेख साहब चवंदा वाकई ही 5000 डंड लॻो इलेक्शन कमीशन। मंसूर असांजो दोस्त आहे। मतिलबु इहे जेके ॻाल्हि आहे कयां थो, नजम सेठी साहब जेको आहे वो ऑन रिकॉर्ड TV ते चई चुको आहे ऐं इहा ॻाल्हि लिखियल बि कोन्हे। मुंहिंजे ख़्याल में डॉक्टर साहब खे ख़बर आहे, सॼे मुल्क ॿुधो आहे 5000 जे डंड वारी ॻाल्हि। ऐं इमरान ख़ान साहब जो जेको आहे इहो बयान बि ऑन रिकॉर्ड आहे त इहो कंहिं चयो ऐं
पॉलिटिकल मामिलो हो ख़तमु थी वियो पर ॿी ॻाल्हि जेको आहे उहो चए थो न दुनिया मंसूर भाउ चए थो त दुनिया में किथे ईअं थींदो आहे जीअं पाकिस्तान जे अंदरि थियो आहे इंडिया जी पॉलिटिक्स तव्हां खणी ॾिसो 7 8 पार्टियुनि जा ग्रुप जेके आहिनि उहे मिलाए उते अक्सीरियत छो करणी आहे न पार्लियामेंट जे अंदरि हाणे इहो को पहिरियों दफ़ो हिते थोरी थियो आहे दुनिया जहान जे अंदरि मुख़्तलिफ़ मुल्कनि में बि ईअं थींदो रहियो आहे हिते प्रोग्राम जो वक़्तु जेको आहे ॼाणी खे पहुतो मंज़ूर शेख साहब तव्हांजी महिरबानी टेलीफोन लाइन ते असांखे पीटीआई अॻवान मंसूर शेख साहब जॉइन कयो स्काइप ते डॉक्टर करीम ख्वाजा पीपल्स पार्टी जा अॻवान आहिनि ऐं टिनी महिमाननि जी महिरबानी नाज़रीन ईंदड़ प्रोग्राम में वरी कंहिं ॿिए अनवान सां हाज़िर थींदासूं तेसिताईं ॾींदा इजाज़त अल्लाह भाई।